बाडरे में शहर खे तालके जो दर्जो ॾियारण जे हवाले सां शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। 57 हफ़्ते में बाडरे तालका मूवमेंट जे डिप्टी कन्वीनर ज़ेब अली सारियो जी अॻवाणीअ में टाउन कमेटी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। एहतजाज में असकर नूनारी, दोदो देशी, मुनवर नूनारी, असकर अली सारियो, ज़ुल्फ़कार कांदड़ो, निज़ाम कोलाची, मुस्लिम सारियो, अनवर अस्करी, एडवोकेट सिराज अहमद सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाणनि ख़िताब कंदे चयो आहे त बाडरे वासियुनि जो तालके वारो मुतालबो बुनियादी ऐं जाइज़ आहे, जंहिं जे लाइ शहरी गुज़िरियल 1 साल जो अरसो मुकमल करे जदोजहद जे ॿिए साल में दाख़िल थी चुका आहिनि। हुननि चयो आहे त सर्दी, गर्मी, मींहुं, तूफ़ान समेत समूरियूं तकलीफ़ूं सिर ते सही जदोजहद खे मुस्तक़िल मिज़ाजीअ सां बरक़रार रखियो आहे, पर अफ़सोस जो बाडरे वासियुनि जे वोटनि ते ऐवाननि में पहुतल पंहिंजा वाइदा विसारे छॾिया आहिनि। हुननि बाडरे तालका मूवमेंट पारां बाडरे तालको बणायो काफ़िलो 16 अगस्त ते बाडरे खां रवानो थींदो। अॻवाणनि चयो आहे त काफ़िलो लाड़काणे, गढ़ी खुदाबख्श, सखर, दराज़ा शरीफ़, भेटशाह ऐं हैदराबाद खां थींदो। 17 अगस्त ते मलीर प्रेस क्लब ऐं बाद में कराची प्रेस क्लब पहुची पुरअमन एहतजाज कंदो, जंहिं जूं तयारियूं ज़ोरो शोर सां जारी आहिनि।